हिकिड़ियूं हुयूं 5 औरतूं। बेअक़ल औरतूं, हुननि खे अकुल हुई कोन। मुड़ुसनि उन 5 औरतुनि खे अञा घर मञा कढी छॾियो, छो त हुननि खे अकुल हुई कोन। हाणे उहे 5 औरतूं, 5 मायूं पाण में गॾाणियूं। हाणे हुन वटि कपिड़ा तमामु जाम हुजनि। से चवणु लॻियूं त हाणे हलूं, कपिड़ा पाण तमामु जाम आहिनि, माना पाइण वारा ढेर लॻो पियो आहे, छो न हली हिननि खे विकिणी अचूं। हाणे हिननि पाण में सलाह कई। से चवणु लॻियूं त हाणे ॾींहं जो कोन हलंदासीं कपिड़ा विकिणण, राति जो हलंदासीं। चई छो? चई इंजे करे जो माण्हू ॾिसंदा की मायूं ॾिसंदियूं त टोकूं कंदियूं त इहे वञनि पियूं कपिड़ा पंहिंजा पाइण वारा विकणण। त हिननि पाण में सलाह करे छॾी त राति जो निकिरंदासीं। बेअक़ल औरतूं त अॻे हुयूं। हाणे हिननि छा कयो, हर हिकु औरत उन माई पंहिंजी ॻंढड़ी माना ॿधी। हाणे राति जो हीअ निकितियूं उन बाज़ार ॾांहुं, माना कपिड़ा विकण जे लाइ शहर ॾांहुं। हाणे आयूं, अची शहर में पुॻियूं त हिकिड़े पुलिस वारे हिननि खे ॾिसी वरितो। तूं चवणु लॻो त राति जो 12 जो टाइम ते 11-12 अची थिया पिया आहिनि, ही केरु मायूं आहिनि जेके ॻंढड़ियूं खणे वञनि पियूं मथे ते। पुलिस आयो, अची हिननि खे हकल कई त केरु आयो ऐं किॾां ई ॻंढड़ियूं खयूं तव्हां? चई असां ही ॻंढड़ियूं खयूं, में कपिड़ा आहिनि, वञूं पिया कपिड़ा खपाइण शहर में। चई पोइ राति जो 11-12 बजे केरु थो कपिड़ा खपाइण वञे? चई असीं परदे वारियूं आहियूं, तंहिंजे करे राति जे टाइम में निकितियूं आहियूं। चई न बसि हलो थाणे ते, पाणे ख़बर पइजी वेंदी त परदे वारियूं आहियो या बिना परदे जे, उते ई फ़ैसिलो तव्हांजो थींदो। हिननि घणी इराउना चयो पर पुलिस वारो मञई न। 5 औरतुनि खे वठी अची थाणे ते पेश कयईं। हाणे हिकिड़ो SHO सूबेदार वेठल हुजे, पुलिस वारो आयो अची, हाणे उहो निंड पियो हुजे, राति जो 12 जो टाइम हुजे, अची हुनखे चयईं त साईं 5 औरतूं मिलियूं आहिनि, ॻंढड़ियूं मथे ते आहे, पर ख़बर कोन्हे उन ॻंढड़ियुनि में अलाए छा आहे, चवनि थियूं त कपिड़ा आहिनि। हाणे आउं वठी आहियां हुननि खे। त हाणे उहो SHO चवणु लॻो त हाणे राति जा 12 अची थियनि पिया, निंड वारो माना टाइम वक़्तु लॻो पियो आहे, वञी हिननि खे लॉकअप करे त पोइ सुबुह जो ॾिसंदासीं, इन जो फ़ैसिलो कंदासीं। हाणे लॉकअप जो कमिरो बि उते, SHO जो कमिरो बि उते जिते सुतो पियो हुजे। पुलिस वारो हुननि पोइ हिन मायुनि खे हणी अंदरि वञी लॉकअप करे सो त हलियो वियो। हिननि घणी घोड़ा कई, रियूं दाऊं कयूं, चवणु लॻियूं त असां मां हथु कढो, पर पुलिस वारनि हिकु बि न वञी। पुलिस वारा वियल, SHO सुतो पियो हुजे उते। पोड़ियूं हाणे उहे मायूं उन कमरे में। तो हाणे चवणु लॻियूं त रियूं दाऊं करण मां थींदो कुझु ई कोन, राति जो टाइम ई अहिड़ो आहे। हाणे सुबुह जी ॻाल्हि सुबुह सां, हाणे वेही हिते पंहिंजा सूर ॻणियूं ऐं हिक ॿिए खे पंहिंजो दास्तान ॿुधायूं त पाण घर मञा छो निकितियूं आहियूं, हिक ॿिए खे पंहिंजी कहाणी ॿुधायूं। सो हिते हिकिड़ी माई चवणु लॻी त अदी मुंहिंजी कहाणी तव्हांखे ॿुधायां थी, त आउं घर मञा छो निकिती आहियां। त ॿियनि चयो त चलो ठीकु आहे, ॿुधा भला। माई चवणु लॻी त अदी मुंहिंजो मुड़ुसु हो पटे वारो, औलाद मूंखे हो कोन। सो हाणे वेंदो हो ड्यूटीअ ते, सुबुह खां वठी शाम थियो वेंदी, पोइ जेके बि पैसा वग़ैरह हूंदा मूंखे ॾींदो हो घर जे ख़र्च वग़ैरह जे लाइ हेॾां होॾां। ऐं चवंदो हो त कुझु बचाइजांइ, उन मथां सोन वग़ैरह वठी ऐं रखंदी अचिजांइ, त जीअं आख़िर में पाण खे कमु ईंदो मुंहिंजी रिटायरमेंट थियण खां पोइ। ऐं पोइ मूं छा कयो, घर में आउं अकेली हुजां, पोइ मूं हिकिड़ी ॿकरी वरिती। सोचियमि त हाणे मुड़ुसु मुंहिंजो सुबुह जो वञे हलियो थो नौकिरीअ ते, ड्यूटीअ ते, शाम जो अचे थो देरि सां, को न को अहिड़ो हुजे, ॿार मूंखे आहे कोन, ॿकरी सां बि वींदर कंदसि। ॿकरी मूं वरिती हिकिड़ी सुहिणी, वॾा वार हुनजा। सो हाणे ॾींहं जो मुंहिंजी वींदर लॻी पई हूंदी उन ॿकरी सां। सो हाणे मुंहिंजो मुड़ुसु हिकु चकर वियो ड्यूटी ते, देरि जाम करे छॾी हुन। तो सोचियमि त हाणे मुड़ुसु मुंहिंजो आयो कोन्हे, मानी वग़ैरह उनखे आउं ॾींदी आहियां, पोइ थांव मां ढके आउं सुम्ही रहंदी आहियां। तो सोचियमि त हाणे मुंहिंजो मुड़ुसु अॼु आयो कोन्हे, सो हाणे छा थी करियां, जो मानी जेको आहे सो ॿधी ठाहे करे ऐं मुंहिंजे मुड़ुसु ॾांहुं मोकिलियां। सो वरी सोचियमि त मानी कंहिंसां मोकिलियां। पोइ मूंखे ख़्यालु अची वियो दिमाग़ में त हीअ ॿकरी आहे, हिन ॿकरी सां मानी थी मोकिलियां मुंहिंजे मुड़ुसु ॾांहुं। सो मूं वरी सोचियमि त हाणे जेकर ॿकरी मानी खणी वेंदी त माण्हू मुंहिंजे मुड़ुसु ते खिलंदा, टोकूं कंदा, छो न हिन खे तयारु करे, हार सिंगार करे, माना हिनखे चुनी पोती ओढारे, पोइ मानी ॿधी ॾियां त पाणे खणी वेंदी, पोइ मुंहिंजे मुड़ुसु ते केरु खिलंदो ई कोन। सो मूं छा कयो, ॿकरी खे वेंझारे सिंझारे ॾाढो तयारु करे, तेल फुलेल हणी उनखे सोन जेको बि मूं वरितो हो, मुंहिंजो मुड़ुसु जेको पैसा वग़ैरह माना बचाईंदो, उन में ख़र्च मञा जेके बि बचंदा हुआ, सोनी मां सोन मूं जाम वरितो। उहो सोन सभु मूं ॿकरी खे पारायो, हार सिंगार ॿकरीअ करे तयारु करे, मुंहिंजी पोती चुनी वॾी उहा ॿकरी खे ओढारे ऐं मानी हुनजी ॻिची में ॿधी, ऐं ॿकरी खे मूं चयो ॿकरी कंध धोणियो। चयमि त मानी वञी मुंहिंजे मुड़ुसु खे ॾिजां। उहा ॿकरी खे मूं कयो रवानो। कलाक खां पोइ मुंहिंजो मुड़ुसु अची घर पुॻो। तो चवणु लॻो त मानी मूंखे ॾे त मानी खायां। तो मूं चयो त मज़ाक पियो करीं? चई मज़ाक में छा चयो, मानी ॾे त खायां।
चई मानी त मूं मोकिले छॾी तोॾां। चई मोॾां मोकिली कंहिंसां? चई हीअ जेका बकरी हुई हुन बकरी सां। चई बकरी सां मानी मोकिली जानवर सां? चई हुनखे मूं ॾाढो तयारु कयो ऐं उनखे हार सिंगार करे जेको बि सोन पाण वटि पेलो न, सोन वग़ैरह उन बकरी खे सभु पाराए करे ऐं मानी जेको त मुंहिंजी ॻिची में ॿधी ऐं मोकिले ॾिनी तोॾां। मुंहिंजो हाणे देरि करे छॾी आहे, वञी मानी खाए। सो हाणे मुंहिंजे मुड़ुसु अची पंहिंजे निराड़ ते ॿ टे धक हणी चवणु लॻो त वाह जो कमु कयई, लाखूं रुपयनि जो सोन जेको वरितलो सो हुन बकरी खे पाराए छॾी ऐं बकरी सां तो मुड़ा मानी मोकिली आहे। सो मुंहिंजो मुड़ुसु वियो ॿाहिरि हेॾां होॾां ॻोल्हणु बकरी खे, बकरी त मिली कोन। बकरी त वई पर हुनखे सोन वग़ैरह जेको मूं पारायो सो बि वियो हलियो। सो मुंहिंजो मुड़ुसु आयो अची लठूं खणी ऐं मूंखे माना मारणु लॻो। तो मारे ऐं मूंखे ॿाहिरि कढी। सो चवणु लॻो त वञ तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन आहीं। सो अदी इहा आहे ॻाल्हि, इन जे करे मुंहिंजे मुड़ुसु कढी छॾियो। हाणे इन जे करे माण्हू घर में थोरी कढंदो। चयो अदी ॻाल्हि तुंहिंजी वाक़ई सही आहे। त हाणे चवणु लॻियो त अरे तूं पंहिंजो किसो ॿुधा त हिते ॿी माई चवणु लॻी त दरअसल मुंहिंजो मुड़ुसु हो सौदागर, 6 महीना वेंदो हो सौदा वापार ते सौदो करणु। सो हिकु चकर पंहिंजी माउ खे चयईं त अम्मा हाणे आऊं वञा थो सौदे वापार ते, मुंहिंजी ज़ाल वटि वेह। सो हाणे कुझु पैसा मूंखे ॾिनी, मूंखे चयईं त हाणे हीअ 100 रुपया वटि रमज़ान शरीफ़ जे महीने जो अथई, ख़र्च वग़ैरह हिन में कजां। ही 100 रुपया अथई शबे राति जो अथई, सो उन में ख़र्च वग़ैरह कजां, माना वठिजांइ ॾिजां उनखे, माना ख़र्च कजां। ऐं ही 100 रुपया अथई त ईद जो, ऐं ही 100 रुपया अथई महरम जो सबील वग़ैरह कजां। सो हाणे इहे 400 पैसा माना ॾिनई। सो पाण त हलियो वियो सौदे वापार ते, 6 महीना उनखे लॻी वेंदा। सो उन जे करे ही पैसा ख़र्च ॾेई विया। सो मूं सोचियो त हाणे इहे पैसा ॾेई वियो त इहे आउं पैसा ॾेई छॾिया। आउं आयुसि गेट ते। सो हिकिड़ो हमरा आयो, मूं हुनखे चयुमि त छा तुंहिंजो नालो रमज़ान आहे? त उहो चवणु लॻो त रमज़ान में तुंहिंजो कहिड़ो कमु? चई मुंहिंजो मुड़ुसु चयो त 100 रुपया रमज़ान खे ॾेई छॾी। चई हा। चई रमज़ान पोइ आऊं आहियां? चई पोइ हीअ वठि 100 रुपया, ही तुंहिंजी अमानत आहे। सो उहो खणी वियो। वरी सोचियमि त हाणे शबे राति केरु आहे? सो हमरा हिकिड़ो ॿियो आयो, पुछा कयमि त शबे राति तूं आहीं? तो चवणु लॻो त शबे राति में तुंहिंजो कहिड़ो कमु? चई मुंहिंजे मुड़ुसु 100 रुपया अमानत ॾिनी आहे हुनजी, उनखे ॾियणी आहे। चई शबे राति आऊं आहियां? चई उहो 100 रुपया मूं उनखे ॾिनूं। चई वरी आयो हमरा हिकिड़ो, सो मूं वरी चयो त ईद केरु आहे? चई ईद में तुंहिंजो कहिड़ो कमु? चई ईद जे लाइ मुंहिंजो मुड़ुसु 100 रुपया ॾिनो आहे, सो ॾियणो आहे उनखे उनजी अमानत आहे। चई ईद आऊं आहियां? 100 रुपया उन टाइम ते वॾी ॻाल्हि, वॾी रक़म हुई। तो 100 रुपया मूं उनखे ॾेई छॾियो। बाक़ी बचियो मूं वटि 100 रुपया। सो सोचियमि त हाणे महरम खे ॾियां। सो हिकिड़ो हमरा आयो, मूं हुनखे चयुमि त छा तुंहिंजो नालो महरम आहे? सो हू चवणु लॻो त महरम में तुंहिंजो कहिड़ो कमु? चई मुंहिंजे मुड़ुसु उनजी अमानत ॾिनी आहे, 100 रुपया उनखे ॾियणी आहे। चई पोइ महरम आऊं आहियां? पैसनि जी जेको बि ॻाल्हि ॿुधे सो लालच अॼुकल्ह आहे। तो उहो चवणु लॻो त आऊं ई महरम आहियां। उहो 100 रुपया मूं हुनखे ॾिनूं। ऐं घर में जेको बि राशन वग़ैरह सामान हो, सो मुंहिंजे मुड़ुसु चयो त जेको बि केरु घुरणु अचे त उनखे ॾेई छॾिजां। सो मूं माण्हुनि खे सभिनि खे हेॾां होॾां चई छॾियो त बाबा जेको बि कुझु हुजे मुंहिंजे घर में आहे, सो तव्हां भले खणी वञो। तो सभु माण्हू आया, खणी हलिया। हालांकि सोन वग़ैरह इहो उहो बि मूं माण्हुनि खे ॾेई छॾियो। हाणे मूं वटि त पोइ का शइ कोन रही। मूं मुंहिंजे मुड़ुसु ॾांहुं वरी ख़त लिखियमि। सो मुंहिंजो मुड़ुसु उतां आयो, सो चवणु लॻो त रन घुराई जल्दी, ख़ैर अर्श ख़तमु करे हेॾी छो? चई जेको तो चयो सो मूं ईअं कयो। तो चयो त 100 रमज़ान खे ॾेई छॾिजां, 100 शबे राति खे ॾेई छॾिजां, 100 ईद खे ॾेई छॾिजां, 100 महरम खे ॾेई छॾिजां। सो सभु मूं ॾेई छॾिया। चई इहे कंहिंखे ॾियणा कोन हुआ, इहे इन हिसाब सां मूं तोखे ख़र्चे जे लाइ न हुआ। चई पोइ उहे त मूं उन्हनि खे ॾेई छॾिया, जेका तो उन्हनि जी अमानत। ऐं ॿियो जेको बि सामान वग़ैरह सो सभु मूं ॾेई छॾियो। हालांकि सोन वग़ैरह जेको बि घर में पियो सो सभु मूं माण्हुनि खे विराए ॾेई छॾियो। सो हाणे उनजे करे मुड़ुसु मूंखे वार मंझां झले ऐं घर खां ॿाहिरि कढी ईंदो, चवणु लॻो त तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन आहीं। सो अदी हाणे सोच भला, हाणे एतिरी ॻाल्हि जे करे बि को घर मंझां कढंदो? चई हा अदी ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। तो हाणे हिते उहा टी माई चवणु लॻी त आउं मुंहिंजी कहाणी ऐं किसो तव्हांखे ॿुधायां। चई ॿुधा। चई मुंहिंजो मुड़ुसु वॾो ऑफिसर हो। सो उनखे हलवे जो ॾाढो शौक़ु हो। हलवो हिकिड़े दफ़ा मूं लाइ ठाहियो। सो हुन मूंखे चवणु लॻो त रोज़ु हलवो ठाह, पर हलवो तमामु जाम ठाह, सर्स ठाह वधीक। हलवे खाइण जो हुनखे तमामु जाम शौक़ु हो। सो हिकु चकर मूं सोचियो त यको हलवो ठाहे छॾियां पियो। मुड़ुसु मुंहिंजो खाए। पोइ मूं छा कयो, मुंहिंजे घर में हिकिड़ो वॾो खूह हो। पोइ मूं तव्हां सूजी खणी जेको आहे उन खूह में आई। खूह में सूजी आयमि त उहा ज़ाहिर ई कोन थी। पोइ उन में खंडु हयमि, हर शइ हयमि, पर ज़ाहिर थिए ई न। सोचियमि त हाणे अञा सूजी इन खूह में कुझु वधीक विझां, पोइ हलवो तयारु करियां। मुंहिंजो मुड़ुसु पियो खाए।
पोइ मूं जेके सोना ज़ेवर इहो मूं वटि हुआ सभु विका। पोइ उनजी मूं सूजी वरिती, उहा सूजी सभु मूं उन खूह में हई। हाणे हलवो ठाहिण जे लाइ तॾहिं बि कुझु न थियो। सो सोचियमि त हाणे घर गिरवी करियां। घर गिरवी कयमि, पैसा वग़ैरह जाम मिलिया, खंडनि जूं बोरियूं, सूजियुनि जूं बोरियूं सभु उन में हयमि। बांस जो लकिड़ो अची उन खूह में हलायमि, पर थियो मिड़ी ख़ैर हलवो थियो कोन। सो वरी पासे मंझि वरी हिकिड़ो बाहि वग़ैरह ॿारियमि, चयो वरी छो कोन थो मिठो थिए। सो कयमि नेठि ईअं। सो पंहिंजो सॼो कमुकारु माना जेको हो सोन वग़ैरह इहो घर वर गिरवी करे मूं हलवो माना तयारु कयो, पर अहिड़ो हलवो ठहियो कोन। हाणे मुंहिंजो मुड़ुसु उतां आयो, नौकिरी ते वियो, सो आयो उतां, सो चवणु लॻो त हलवो ठाहियो अथई? मूं चयो हलवो तुंहिंजे लाइ जाम। चई हा जी, अॼु माना एतिरो हलवो ठाहे अथमि, पियो खाइजांइ। हा पोइ भले खणी आ। सो हाणे आउं वियुसि उन खूह में जा बाल्टी भरे अची मुंहिंजे मुड़ुसु काने न, मुंहिंजो मुड़ुसु चवणु लॻो त हीउ कहिड़ो किचिरो बि मूंखे खाराई, खूह में जा भरे आई हलवो आया। हिन में मूं ख़र्चु त तमामु जाम कयो, हर शइ हणी छॾी आहे, पर अहिड़ो मज़ेदार थियो कोन। हीअ हले छा आहे? न, हिन में मूं मुंहिंजा सोना ज़ेवर सभु विकिणी करे हेॾां होॾां सूजियूं खंडूं, हालांकि घर बि गिरवी करे इहो त मुंहिंजो तुंहिंजे लाइ जेको हलवो ठाहियां। सो इहे सभु शयूं मूं हिन मंझि लॻायूं अथमि, पर हलवो सुठो ठहियो कोन। सो उन महिल मुंहिंजे मुड़ुसु निराड़ धकनि ईअं चवणु लॻो त तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन आई। सो मूंखे घर में जा कढी छॾी। सो अधी हाणे ॾिस, हाणे उनजे करे केरु घर मां कढंदो आहे। हा वधी ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। सो हाणे हिते चौथी माई चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु बि हिकिड़ो सौदागर हो, जंहिं मूंखे घर में कढियो। माना उहा बि किसो तव्हांखे ॿुधायां थी। त हीअ चवणु लॻियूं त ॿुधा। मुंहिंजो मुड़ुसु सौदागर हो, उनजो ज़ाफ़रान तेल वग़ैरह ऐं अतुर वग़ैरह इहो विकण वारो माना वॾो गोदाम वोदाम भरियलु हो। सो इहो विकिणंदो उनजो वापारु सौदो माना कंदो हो। गोदाम मुंहिंजो तमामु वॾो हो। सो हिकु चकर मूंखे चवणु लॻो, पर हीअं त मूंखे रोज़ु मूंखे चवंदो त हाणे तूं कुझु तयारु थी, का तेल फणी ॾे, को घर खे चमका, को घर खे अछो कर। सो हाणे मूंखे सुस्ती, केरु इहो कमु करे। सो हिकु चकर मुंहिंजो मुड़ुसु ईअं वियो हलियो सौदे वापार ते। मूं छा कयो, मूं चयो हाणे अॼु घर खे तयारु करियां, आउं बि तयारु थियां। सो छा कयमि, वञी गोदाम जा उहो चूनूं वग़ैरह खयमि, ज़ाफ़रान खयमि, तेल वग़ैरह खयमि, उहो सभु मिलाए करे हेॾां होॾां घर खे ॾाढो अछो वछो करे हेॾां होॾां ऐं अतुर बाल्टियुनि में हणी करे पाण बि वेंतर कयमि। हेॾां गोदाम सॼो मूं ख़ाली करे जो घर खे चमकाए छॾियो ऐं पंहिंजो पाण खे बि चमकाए छॾियमि। हाणे जॾहिं शाम जो मुंहिंजो मुड़ुसु आयो, सो मूंखे चवणु लॻो त घर में ॾाढी ख़ुशबू लॻी पई आहे ऐं ख़बर कोन्हे छा मसइलो आहे। जॾहिं घर में आयो, सो चवणु लॻो त अॼु घर खे चमकाए छॾियो अथई ऐं पाण बि चमके पई। सो चवणु लॻो त तो चयो न पंहिंजो पाण खे बि माना संवार ऐं घर खे बि अछो कर। सो मूं करे छॾियो। इहो कमु त पाण भलो कई, हाणे गोदाम जी चाबी ॾिची, गोदाम खे छा कंदे? गोदाम मां तेल ऐं ज़ाफ़रान को वापारी हिकिड़ो आयो, उनखे ॾियां थी। उहे शयूं सभु गोदाम वारियूं त मूं इन घर में हणी छॾियूं। छा? हा घर में हणी छॾियमि। घर खे अछो कयमि, चूनूं हयमि, उहो तेल वग़ैरह अतुर वग़ैरह हयमि, पंहिंजो पाण खे बि हयमि, तयारु कयमि। रन भणिया लाखूं रुपयनि जूं शयूं तो इन घर में ईअं ई ज़ियान करे छॾियूं। हाणे पंहिंजे निराड़ ते धके चवणु लॻो त तूं मुंहिंजे कंहिं कम जी कोन आई। सो मूंखे घर में जा कढी छॾी। सो हाणे अधी हाणे इन ॻाल्हि जे करे बि को घर में जा कढंदो आहे छा? अधी ॻाल्हि तुंहिंजी सची आहे। सो हाणे हिते पंजी माई चवणु लॻी त पोइ आउं बि मुंहिंजो किसो कहाणी ॿुधाई। हा दी तूं बि ॿुधा। मूंखे मुंहिंजो मुड़ुसु कढियो। अधी मुंहिंजो मुड़ुसु वापारी हिकिड़ो हो। सो वेंदो दरिया जे हुन पार वापारु करणु। शादी मुंहिंजी नई नई थी, अञा महीनो मस्तु थियो। मुंहिंजे मुड़ुस सां मुंहिंजी दिलि तमामु जाम हुजे। तो मूंखे चवणु लॻो त 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं आउं दरिया जे हुन पार वञा थो, पोइ वरी उतां वरी ईंदसि वापारु करे। तो मूं चवणु लॻा त चलो ठीकु आहे, भले वापारु वार करे आ। सो हाणे मुंहिंजी दिलि लॻे न, मुंहिंजो मुड़ुसु वियो हलियो। मूंखे हिकिड़ी नौकिरियाणी माना हुई, नौकिरियाणी रखी हुई मुंहिंजे मुड़ुसु। सो मूं नौकिरियाणी खे चयो त इहो दरिया किथे आहे ऐं पाण हेॾां हलूं। मुंहिंजे मुड़ुस जी मूंखे ॿार जाम लॻी आहे। सो चवणु लॻो त दरिया ते माण्हू तरी हलंदो, हुन पार पुॼी वेंदो तुंहिंजे मुड़ुस वटि। पोइ हाणे छो न इहो दरिया आउं हिते ई ठाहे तयारु करियां ऐं पोइ मुंहिंजो मुड़ुसु केॾांहुं वेंदो ई कोन, ऐं हिते ई मिली वठंदसि। उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। नौकिरियाणी मूंखे चवणु लॻी। मूं छा कयो, जेके बि पैसा वग़ैरह सोन मोन हो सभु मूं खपाए करे हेॾां घुरायो। मुंहिंजे घर खे चौधारी माना बंदि करायमि, राज़ा घुरायमि, माना ॾाढो बंदि करे मूं उनखे पाणी सां घर खे भरियो। तमामु जाम घर खे भरियमि, हालांकि पाणी अञा बि खुटी पियो। पोइ वरी मूं मुंहिंजो घरु उहो गिरवी करायमि, पैसा वग़ैरह हितां हुतां खणी आयसि। सो उहो ई पाणी में ॾाढो भरे छित ताईं पाणी आयो। सो हाणे मूं मुंहिंजी बानी उन नौकिरियाणी खे चयो त हाणे हल इन घर ते जेको आहे सो पाण तरी ऐं मुंहिंजे मुड़ुस ॾांहुं हलूं।
सो असां उन पाणी में उन घर में माना जेको पाणी भरे छॾियो सो उन मुंहिंजी ॿिन्ही दिलनि ते ऐं असीं उते पिया तरूं सोचियो त हाणे मुंहिंजे मुड़ुस जे हुन पार दरिया जा वञिजे सुबुह खां वठी सिॼु लही वियो हाणे असीं उते तरूं पिया माना उन घर मंझि तो मूं चयो मुंहिंजी नौकिराणी खे त अञा पाण पुॻा कोन आहियूं हाणे शाम थियण वारी आहे सिॼु लहण वारो आहे ऐं अञा बि जेको आहे सो पाण पुॻा कोन आहियूं मुंहिंजे मुड़ुस ॾांहुं त उहा बानी चवणु लॻी त हाओ अञा कोन पियो अची पोइ हाणे रहंदासीं पाण हिते ई छितिन पासे ई घर तुंहिंजे ई आहे चई हा त एतिरे टाइम में मुंहिंजो मुड़ुस बि उतां अची वियो सो चवणु लॻो त अड़े ई घर में सॼो पाणी थियो पियो ख़बर कोन्हे छा आहे तो मुंहिंजो मुड़ुस छा कयो वञी घर ते उहा चाड़ी वग़ैरह रखी ऐं चवणु लॻो त वञी ॾिसां थी घर में रुॻो पाणी थियो घर पाणी सां भरिजी वियो मुंहिंजी माई आहे हले ॿुॾी मरी वेली सो हाणे जीअं उहो हुन तां चढ़ियो सो अची ॾिठईं त दासी मुंहिंजी नौकिराणी बि हुन ॾिठो त चवणु लॻी मूंखे त तुंहिंजो मुड़ुस अची वियो तो मूं चयो त अड़े हीअ त पाण दरिया जे हुन पार पुॼी वियासीं मुंहिंजो मुड़ुस चई अची वियो सो पुछा करणु लॻो त ॾे ख़बर हीउ छा मसइलो आहे मुंहिंजो मुड़ुस मूंखां पुछा मूं चयो त हाणे तूं वेंदो ऐं परे दरिया जे हुन पार सो मूंखे तुंहिंजी सिक तमामु जाम लॻी सो इहो सॼो कमु मूं घर जा सोन वग़ैरह खपाए घर गिरवी कराए हर पैसा वैसा हुन में माना जेको हिते ई दरिया ठाहियो अथमि सो सोचियमि त हाणे तूं केॾांहुं न वञ पाण हिते ई मिलंदासीं तूं मूंखे मिली वे चई तूं रन कंहिं कम जी कोन्हे सो पंहिंजे निराड़ धक हणी मूंखे ॾुंडर मां झले ऐं कढी घर मञा सो हुन मूंखे घर मञा कढी छॾियो हाणे अॼु इन ॻाल्हि जे करे बि हाणे को घर मञा कढंदो आहे चयो अॼु पाण सां थियो त ज़ुल्म आहे पाण जेको बि कयो सही कयो पर पंहिंजे मुड़ुसनि पाण खे घर मां कढी छॾियो हाणे हिते अची सुबुह बि थियो तव्हांजो पासे में एसे चयो सॼी कचारी नी 5 औरतुनि बेअकुलूं जेके औरतूं हुयूं उन्हनि जी कचारी सॼी उन ॿुधी सो आयो माइनि खे हथ ॿधी चवणु लॻो त अव्हांखे अकुलु तमामु जाम ऐं महिरबानी करे हिन जेल मज़ा निकिरो वञो जेॾां जूं आयो न त अमी असांखे तबाह ऐं बर्बादु कंदो ऐं असांजा ॿेड़ो ई गर्क कंदो सो उन एस उन पुलिस सूबेदार जेको आहे सो उन माइनि खे उतां कढियो उन जेल मज़ा चवणु लॻो त अमी वञो जेॾां जूं आयो उन सूबेदार पुलिस वारे उन बेअकुल औरतुनि खे कढी छॾियो त हेॾो हिननि खे अकुल वञ भणिया वञ हिन त माना तबाही करे छॾी तो वाह उहे औरतूं वरी उतां निकितियूं रवानियूं थियूं वरी वापसी पंहिंजे जिथां आयूं हुयूं उॾां हलियूं हुयूं तो दोस्तो इहे हुई बेअकुलू औरतूं जेके आहिनि सो उन्हनि जे बारे में ई कहाणी सो दोस्तो हीअ कहाणी सिर्फ़ु हिकिड़ो एंटरटेनमेंट आहे सो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु में चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा जिथे हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।